चोरी थियल मेह वापस कराए ॾियो। ॻोठाणनि जो शिकारपुर लाड़काणो इंडस हाईवे ते टायर साड़े एहतजाज, 1 कलाक ताईं ट्रैफ़िक मुअत्तल। डीएसपी गढ़ी यासीन जे ख़ातिरी बाद एहतजाज ख़त्म। गढ़ी यासीन जे सरकारी अस्पताल वेझो नामालूम चोर दरिया ख़ान मारफाणी जी मेह चोरी करे काहे फरार थी विया। जंहिंखां पोइ ॻोठाणनि दरिया ख़ान मारफाणी अली नवाज़ मारफाणी जे अॻुवाणी में शिकारपुर लाड़काणो इंडस हाईवे ते टायर साड़े एहतजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई, जंहिं सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं ऐं ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। इन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु हो त हुननि गढ़ी यासीन पुलिस सां गॾिजी चोरनि जो पीछो करे उन्हनि जो घेरो तंग कयो, पर बाद में एसएचओ गढ़ी यासीन आगा फारम पुलिस थाणे वटि नफ़री वठी वापसि रवानो थी वियो, जंहिंजे करे चोर आसानी सां घेरो टोड़े मेह काहे फरार थी विया। ॻोठाणनि जे 1 कलाक ताईं सख़्त एहतजाज खां पोइ डीएसपी गढ़ी यासीन बशीर अहमद शर मुज़ाहिरीन वटि पहुची चोरी थियल मेह वापसि कराए ॾियण जी ख़ातिरी कराई, जंहिंखां पोइ ॻोठाणनि एहतजाज ख़त्म करे छॾियो। अज़हर मीरानी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, गढ़ी यासीन।